लाड़काणो खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। शहर जे हैदरी थाणे जी हद में क़ाइम गौसिया रहमानिया मस्जिद में ख़ुताबी नींगर सां ज़्यादती वारो मामलो। पुलिस मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार मथस। मुतासिर नींगर मोहम्मद अली मीर बहर जे वालिद प्यारल मीर बहर जे फरियाद ते केस दाख़िल करे वरितो आहे। उन सिलसिले में लाड़काणे जे एएसपी अब्दुल्ला अफ़ज़ल पंहिंजे ऑफिस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु हैदरी थाणे जी हद में क़ाइम गौसिया रहमानिया मस्जिद में ख़ुताबी नींगर सां ज़्यादती वारो मामलो जी इतला ते मुतासिर नींगर जे वालिद पारां पुट खे इलाज लाइ अस्पताल मुंतकिल, जिते डॉक्टरनि पारां सचल थाणे जी पुलिस खे इतला ॾिनो। सचल थाणे जी पुलिस अस्पताल पहुची नींगर जो इलाज कराइण खां पोइ मूंखे इतला ॾिनो, जंहिं मामले खे संजीदगीअ सां ॾिसंदे एमएलओ खे घुराए मेडिकल चेक कराए नींगर जो इलाज कराइण खां पोइ एमएलओ जे टीम नींगर जा जुज़ा वठी वधीक रिपोर्ट लाइ लेबोरेटरियूं माणे छॾिया आहिनि। हुन वधीक चयो त इन वाक़े जो केस मदरसे में पढ़ंदड़ जवाबदार मुजाहिद मुगेरी मथां दाख़िल कयो वियो, जंहिं बाद जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हणी खेसि गिरफ़्तार कयो वियो हो। हिन वक़्तु जवाबदार 3 ॾींहनि जे रिमांड लाइ जेल में क़ैद आहे। हुन चयो त इन केस जी जांच जारी आहे, मुतासिरनि सां इंसाफ़ थींदो।